सिमरन आहूजा जंहिंजे सूंह ऐं एंकरिंग जा चर्चा बॉलीवुड में थींदा आहिनि, जंहिं सॼे दुनिया भर में मशहूर इंटरनेशनल शोज़ करे बेहद नालो कमायो आहे। जेका सिंधी स्टेज ते ईंदी आहे त सभु वरी वरी हुन जी हिक झलक जे लाइ तरसंदा आहिनि। हुन सां गॾु सेल्फी कढाइण जे लाइ लाइन लॻी वेंदी आहे। सिमरन अची रही आहे दुबई में मेगा शो ते, सिंधियत जा सरताज। सिंधी संगत जो 26 सालियानो सिंधी मेगा प्रोग्राम 16 नवंबर 2025 ते शेख राशिद ऑडिटोरियम दुबई में। तव्हां सभिनी खे कुर्बायती कोठ आहे। पासिस लाइ ॾिनल नंबर ते जल्दी कॉल करियो ऐं पंहिंजी सीट रिजर्व करे रखो। वधीक डिटेल्स जे लाइ सिंधी संगत जे पेज खे ज़रूर फॉलो करियो। त मिलूं था 16 नवंबर 2025 सिंधियत जा सरताज दुबई में। Singing the Sartaj.